अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज जी बेहतरीन वीडियो में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिल वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप्स ते पंहिंजा वेरी। दोस्तों तव्हां सभिनी दोस्तनि खे चवंदुसि शाहिद खुसरो वर्क यूट्यूब चैनल जेको आहे तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते जेका बि असां अपडेट ॾींदा आहियूं तव्हांखे बेहतरीन अपडेट ॾींदा आहियूं। कोशिशि कंदा आहियूं तव्हांखे सुठी ऐं बेहतरीन ऐं जेन्युइन अपडेट मिले। दोस्तों सिक्को वारो फिल्म जेको आहे हैदर जे कंध में पवंदो, विचों वार करे वेंदो रुंडो ऐं रुंडे जो पुट गॾिजी करे, ऐं इहो सिक्को हैदर जेको टराट कंदो हुयो तरड़ो माण्हू त उएं फासंदो आहे। इहा फिल्म जी कंध में पवंदी, इहो हमलो हर को चवंदो हुयो कंहिं कयो हैदर कयो, सिक्को जे मथां निकाह जे मथां। अहिड़े हिसाब सां रुंडो बि पाण खे बचाए वेंदो ऐं ज़ाहिर बि न थींदो ऐं इन ॿिन्ही धुरनि खे पाण में विड़हाए वेंदो ऐं सावल बि चवंदो वाक़ई सौट तूं ई कयो हूंदो हमलो, धमकियूं तूं ॾींदो आहीं। पर पोइ हैदर रड़ियूं कंदो, इहो मां न आहे कयो। पोइ कोई बि हैदर जी ॻाल्हियुनि ते एतबार न कंदो, छो त हैदर हर टाइम इहो चवंदो मां इन खे मारींदुमि। पोइ हर को चवंदो हाणे पाण खे बचाइण जे लाइ इहो कूड़ थो हाणे हैदर। ऐं होॾां जेको आहे जाबरो बि इन्हनि खे विड़हाइण जे लाइ लॻो पियो आहे अकबर ऐं चाकर ख़ान खे। इहो हमरा टिरड करे उछलाईंदो अकबर ख़ान जा अॻियां। जाबरो चवंदो इहो तव्हांजो माण्हू न आहे अकबर ख़ान, हीउ चाकर ख़ान जो माण्हू आहे जंहिं ते तव्हां हमलो कयो ऐं असां इन खे जवाबी फायरिंग में मारियो आहे। ऐं इहो मसइलो वधाइण जे लाइ जाबरो वॾी कोशिशि कंदो।